अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा। हर किस्म जी हम्द सना कायनात जे खालिक, दिलन जे मालिक, मालिकुल अल्लाम वल इकराम, अरहमुर राहिमीन रब्बुल आलमीन जला दुरूद सलाम प्यारे पैगंबर साकी कोसर इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते हुजन। मुख्तसर हम्द सलाद का बाद दुनिया जा सब इंसान जमा करियो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जड़ो को भी इंसान कोने। दुनिया जे निगाहुन जो तस्किरो करियो, मुझे नबी जी निगाह कंहिंजी भी निगाह कोने। दुनिया जे ज़बान जी गाल करियो, जेका ज़बान मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आ, अहिड़ी कंहिंजी भी ज़बान कोने। दुनिया जा सब दिल जमा करियो, जेको दिल इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आ, उन जो को मुकाबलो ही कोने। दुनिया जा मकाम, मर्तबा, उहदा, मंजिलों सब गड करियो, जेको मकाम मुहम्मद आ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो कंहिंजो मकाम कोने। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल जे नज़रन में तमाम अंबिया वॾे मकाम वारा आहिनि, पर ख़ातमुल अंबिया जी मंजिल सिर्फ़ मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। जन्नत जो बुलंद तरीन मकाम अल वसीला उहो बि मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे। मुसलमानों, दुनिया अज तक़सीम थी चुकी है। याद रखो, तवाई मां जेकॾहिं अल्लाह जी रज़ा जी ख़ातिर कंहिं अकेली हिकिड़ी हस्ती ते मुत्तफ़िक़ आहियूं, तो हा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात है। दुनिया जा सब इंसान जमा करियो, पर अज भी चाहे केड़े फ़िरके सां ताल्लुक़ हुजे, केड़े गिरोह सां ताल्लुक़ हुजे, केड़े इलाइक़े सां ताल्लुक़ हुजे, जंहिं ॿोली सां चाहियो ताल्लुक़ हुजे, पर याद रखो मोमिन जे दिल में जेका मोहब्बत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उहा कंहिंजे लाइ कोन्हेगा। सब कुछ बर्दाश्त करे सघूं था, हर शइ गवारा करे सघूं था, पर प्यारे पैगंबर जे खिलाफ एक जुमलो भी बर्दाश्त कोन थींदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जे खिलाफ एक जुमलो भी गवारा न थींदो। उन करे मुसलमानो, असां सभई हिकु आहियूं ऐं असां सब जा सब मुहम्मद ई आहियूं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असांजो किरदार, असांजो अखलाक, असांजी नमाज, असांजा रवैया, असांजा मामलात, असांजा कारोबार, असांजी खुशी, असांजी गमी, सब जा सब अंदाज लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना अदाए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुताबिक़ हुजनि, तॾहिं असीं कलमे में सच्चा आहियूं। कलमो भी हिकिड़ो आहे, ला इलाहा इल्लल्लाह भी साॻियो आहे, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जुमला भी साॻिया आहिनि, माना कि असां सभई मोहम्मद ई आहियूं। सॼो तारो
साईं फलाणे इलाइक़े सां नालो ही आ, ओहदो ही आ, फलाणी ज़बान ॻाल्हाईंदड़ आहियां, फलाणी मंज़िल ते फ़ाइज़ आहियां। दुनिया जा इंसानो तव्हांजा सभु तारुफ़ बाद में आहिनि। तव्हांजो पहिरियों तारुफ़ इहो आहे, तव्हां रब जा बंदा ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियो। इहा सुञाणप केरु सिखे त सहाबा खां सिखे, अदब केरु सिखे त सहाबा खां सिखे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे चाचे खां कंहिं पुछो, तव्हां वॾा हो या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾो आहे? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा चाचा हुया, मसलो त वाज़े आहे। पर जॾहिं पुछियो वियो तव्हां वॾा आहियो, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾो आहे, मुसलमानो जवाब ॾिनो, केॾो प्यारो जवाब ॾिनो, केॾो ख़ूबसूरत जवाब ॾिनो। फरमाइनि था उमिरि में मां वॾो आहियां ऐं मूंखां मुहम्मद वॾो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उमर हालांकि मुंहिंजी वॾी आहे, लेकिन हकीकत में मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुक़ाबले में मां कुझु बि न आहियां। मुसलमानो इहो अदब, इहो एहतराम हुजे त दुनिया जी का बि हस्ती नबी जे मक़ाम खां मथे कोन्हे। दुनिया जो को किरदार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मक़ाम खां मथे कोन्हे। चाहे का ज़ात आणियो, चाहे का बि ज़ात आणियो। ख़तीब बगदादी रहमहुल्लाह पंहिंजे किताब अल फ़क़ीह वल मुतफ़क्क़े में हिकिड़ो वाक़ियो आणीनि था। अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु खे उरवा रहमहुल्लाह फरमाइनि था, अब्दुल्ला तव्हां माण्हुनि खे गुमराह करे छॾियो आहे। अब्दुल्ला चवनि था, उरवा ही छा, इहा कहिड़ी ॻाल्हि आहे, मां ई माण्हुनि खे गुमराह करियां, इहो कीअं थी सघंदो? अब्दुल्ला तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई आहे, ज़िलहिज्जा जे पहिरें ॾहे में उमरो थी सघे थो, हज सां गॾु उमरो थियणु मुमकिन आहे। जॾहिं त अबू बकर बि रोकिन था, उमर बिन ख़त्ताब बि रोकिन था। अब्दुल्ला बिन उमर तव्हांजी उन्हनि जे मुक़ाबले में छा हैसियत आहे? तव्हां माण्हुनि खे गुमराह करे रहिया आहियो। मुसलमानो अॼु बि इहे ॻाल्हियूं थियनि थियूं, अॼु बि अहिड़ा इश्काल पेश कया वञनि था। साईं फलाणो को घटि आलिम आहे, छा फलाणे जी हैसियत घटि आहे, छा फलाणे वटि इल्मु घटि आहे? हाणे बि इहो ई साॻियो एतराज़ हुयो। अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु जो कोल, उमर रज़ी अल्लाह अन्हु जो कोल ही आहे। अब्दुल्ला तव्हां उन्हनि जी मुखालिफ़त कई आहे। अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था, उरवा इहा ई ॻाल्हि आहे जीअं तव्हां सभिनी खे हलाक करे छॾियो आहे। वेझो आहे तव्हां बर्बाद थी वेंदो, वेझो आहे तव्हां हलाक थी वेंदो। मां चवां थो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही चयो आहे, ऐं तव्हां चओ था अबू बकर ऐं उमर ही चयो आहे। मुसलमानो मोहम्मद ई उन खे चइबो आहे जेको सभ खां पहिरियां चए फरमाने मोहम्मद ही आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़ैसिलो ई आहे। सम्झ में अचे तॾहिं बि क़बूल आहे, न अचे तॾहिं बि क़बूल आहे। साइंस जे मुताबिक़ हुजे तॾहिं बि क़बूल आहे, मुताबिक़ न हुजे तॾहिं बि क़बूल आहे। मुंहिंजी बिरादरी में आहे या कोन्हे तॾहिं बि क़बूल आहे। मुंहिंजी दिलि मञे थी या नथी मञे तॾहिं बि क़बूल आहे। समिअना व अताअना। असां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमे पढ़ण वारा आहियूं, जेको फरमाने मोहम्मद आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन खां असां कॾहिं हटी नथा सघूं। हिकु वाक़ियो सही बुखारी किताब शुरूद बाब शुरूद फिल जिहाद में मौजूद है। मक्के जा काफिर आया 6 हिजरी में सुलह हुदैबिया जी मंजिल थे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां काबतुल्लाह जो हिन साल हज न कंदो। अजीब शर्तों, अजीब ॻाल्हियूं। पहिरीं शर्त ई आहे तां काबतुल्लाह जो हज न कंदो। मुसलमानो दिल तां छा गुज़रंदो जॾहिं के हाजी के साम्हूं काबतुल्लाह हुजे ऐं चयो वञे त तूं काबतुल्लाह न वञ? दिल तां छा गुज़रंदो, कीअं बर्दाश्त थींदो? अल्लाह जा नबी हिन साल तव्हां हज न कंदो। ॿी शर्त ई आहे जेकॾहिं मके मां को माण्हू मुसलमान थी मदीने में ईंदो, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहो माण्हू तव्हां मके वारनि खे मोटाए ॾींदो। तव्हां जो को मदीने जो मुसलमान गैर मुस्लिम थी मके में पहुचंदो, ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां उन माण्हू खे तव्हां ताईं वापसि न कंदासीं। असांजा ज़हन छा था चवनि? साईं 3 शर्तूं ग़लति आहिनि।
टई शर्तूं गलत आहिनि। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे कावड़ आई। सही बुखारी जा अल्फाज़ आहिनि, उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु फरमाईंदा मूंखे सख़्त कावड़ ऐं नाराज़गी थिए थी। मां वञी चवां थो, ए मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा तव्हां अल्लाह जा रसूल न आहियो? चवनि था उमर बराबर मां अल्लाह जो रसूल आहियां। अलस्ना अलल हक़ व अदूना अल बातिल, अल्लाह जा नबी असां हक़ ते, असांजो दुश्मन बातिल ते कोन्हे। उमर बराबर ईअं बि आहे। फले मानो ते दनियत फी दीनिना, अल्लाह जा नबी पोइ ही शर्तूं छो, अहिड़ी कमज़ोरी छो, असां पंहिंजो पाण खे पोइते छो करियूं, कुफार जो ये मुश्किल शर्तूं छो मञियो? मुसलमानो यादि रखिजो, मुसलमानो यादि रखिजो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत करण वारो यादि रखिजो। हालांकि साम्हूं उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु ॾी हसी हुई। चवनि था उमर अना रसूलुल्लाह, ॿी का बि ॻाल्हि कोन्हे, ॻाल्हि सिर्फ़ इहा आहे त मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां रब जो रसूल आहियां, वलस्वासी, मां अल्लाह जी कॾहिं नाफ़रमानी न कंदुसि। वहुव नासिरी, उमर मुंहिंजो मददगार त मुंहिंजो रब्बुल आलमीन न आहे। मुसलमानो छा ख़्याल आहे? असांजो पैगंबर चई सघियो तेन उमर जल्दी न करियो, हींअर कहिड़ी तकड़ आहे, हीअं बि थी सघे थो, हीअं बि थी सघे थो। सभिनी सवालनि जो हिकिड़ो ई जवाबु आहे, अना रसूलुल्लाह, मां अल्लाह जो रसूल आहियां। मुसलमानों इहो ई असांजो जवाबु आहे। दुनिया जे हर मसइले में, दीन जे हर मसइले में, दीन जे हर उसूल में, दीन जे हर दस्तूर में फरमान मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हलंदो। छा लाइ तो अल्लाह जो रसूल आहे। उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था दिल के तसल्ली अञा कोन थी, अञा बि नाराज़गी मौजूद आहे। वञा थो अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु ॾे, चवणु लॻुसि अबू बकर छा मोहम्मद अल्लाह जो रसूल कोन्हे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम? चयो उमर छो न, उहे अल्लाह जा रसूल आहिनि। ए अबू बकर रज़ी अल्लाहु ताला पोइ एॾी सख़्ती, एॾी शिद्दत काफ़िरनि जी असांजे मथां थी रही आहे, छो बर्दाश्त करियूं, छा लाइ गवारा करियूं? मोहम्मद ई उन खे चइबो आहे जेको हर ॻाल्हि में नालो वठे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। उमर कहिड़ी ॻाल्हि था करियो, हुआ रसूलुल्लाह, हर सवाल जो जवाब इहो आहे त मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे। हाणे कुझु बि थी पवे, फरमान हलंदो त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हलंदो। सही बुखारी किताबुल इस्तिग़रास, काब रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था मुंहिंजो कंहिं सहाबी ते कर्ज़ हुयो, मुतालबो करियां थो, वरी मुतालबो करियां थो, वरी मुतालबो करियां थो। मुतालबो कंदे कंदे असां मस्जिद नबवी में पहुची वञूं था। मस्जिद में पहुतासीं, मां कर्ज़ जो तकाज़ो करे रहियोसि, अॻियां हू सहाबी मूंखे जवाब ॾेई रहियो। आवाज़ थोरा बुलंद थी आहे, आवाज़ जीअं बुलंद थिया हुजरे रसूल मां निकिता मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जीअं निकिता असांजो पाण में इख्तिलाफ़ जारी आहे, आवाज़ बुलंद थी चुका है। निकिरण सां ॻाल्हि फ़क़ति एतिरी हुई, हथ सां इशारो कंदा, को हुकुम कोन्हे, को ऑर्डर कोन्हे, का सख़्ती कोन्हे, को दड़को कोन्हे, हथ सां नबी कायनात फ़क़ति इशारो कनि था। इशारे जो मक़सद हो का बि अधु कर्ज़ माफ़ करियो। पंहिंजो हक़ केरु छॾींदो आहे? पंहिंजी मिल्कियत केरु छॾींदो आहे? पंहिंजे हक़ तां हथ केरु खणंदो आहे? हाणे सिर्फ़ इशारे जी देरि हुई, काब रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजे कर्ज़ खे अधु जो अधु माफ़ करियो। चवनि था कद फाल तो या रसूल अल्लाह, अल्लाह जा नबी तव्हांजो इशारो थियो, मूं करे छॾियो, को इख़्तिलाफ़ कोन्हे, हाणे को तसाद कोन्हे, इख़्तिलाफ़ तां मूं फौरन हथ खयो आहे। इशारो कंहिंजो आहे? मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इशारो आहे। कलमे पढ़ण वारो पाण खे सुञाणियो, तव्हां मोहम्मद ई आहियो, तव्हां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियो। तव्हांखे कंहिं चयो आहे तक़सीम जो? तव्हांखे कंहिं चयो आहे उम्मती जो नालो वठो? तव्हांखे कंहिं चयो आहे कंहिं बुज़ुर्ग जो नालो खणो? मां पुछां थो, छा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो घटि आहे जो असां पंहिंजी निस्बत ॿिए ॾांहुं करियूं? छा प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो किरदार घटि आहे त असां अदाऊं कंहिं ॿी शख़्सियत खां वठूं? मुसलमानों, नबी अलैहि सलातु वसलाम जो अदब छा थींदो आहे? सही बुखारी जी
हदीस जो मंजर, नबी कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जख्मी हुआ, घोड़े ता किरिया, कुल्लो मुबारक जख्मी थी चुको। साहबा के चो, अबू बकर के चो तो नमाज पढ़ाए रज़ी अल्लाह तआला अन्हु। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने मुसल्ले ते बीठा, अबू बकर रज़ी अल्लाह तआला अन्हु हलंदड़ नमाज में दौराने नमाज आया केर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमानों नमाज में निहारबो भी कोने, नमाज में पोइते ॾिसबो भी कोने। सहाबा किराम ने हथन जा दी आवाज बुधण में आया, इल्तफता, इमाम हुजे अबू बकर, तूने नमाज जो सुरूर, उन्हें नमाज की लज्जत चाहूंदी, पर जिए पोइते निहारियाऊं न ए नजर पैजी वही मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ये नजर पैदी वही इमाम लंबिया के चेहरे ते, जिए ॾिठऊं त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आया है, ऐं मां इमाम जे मुसल्ले ते मौजूद आया, मां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुसल्ले ते मौजूद आया। उम्मतियो, कलमे पढ़ण वारो अदब छा थींदो आहे, एहतराम छा थींदो आहे, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तकद्दुस छा थींदो आहे। दौरान नमाज हलंदड़ किरात में अबू बकर रज़ी अल्लाह तआला अन्हु पोइते हटन लगा। अल्लाह जे नबी इशारो कयो, अबू बकर पानी जाए ते बीहो, पानी जाए ते बीहो, इमाम जे मुसल्ले ते बीहो। ते बावजूद अल्हम्दुलिल्लाह चई पाण पोई सफ़ में शामिल थी आ। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अची इमामत कराई, सलाम वरायो, चयो अबू बकर तव्हां खे छा थियो, तव्हां मुसल्लो छा लाइ छॾियो, तव्हां पोइते छा लाइ हटियो। चवनि था मां कान यंबगी ले इब्न अबी कुहाफता अया उम्मा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चवनि था अबू बकर अबू कहाफा जो पुट्रा, उन्हें जे लाइकी कोने तो मोहम्मद जो इमाम थे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असां चयो इमाम आज़म हुआ, इमाम आज़म हुआ, इमाम आज़म हुआ। अबू बकर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी अदा ते गौर करियो। चवनि था अबू कुहाफा जे पुट जी कहिड़ी मजाल आहे जेको मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इमाम थी बीहे। इहो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो एहतराम आहे, इहो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो अदब आहे। उम्मतियो, याद रखिजो, इहा बि मुंहिंजे नबी जी गुस्ताखी आहे, इहा बि मुंहिंजे नबी जी गुस्ताखी आहे, इहा बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी आहे। मां चवां त मुंहिंजे नबी जो फरमान ही आहे, को चवण वारो चए न साईं मुंहिंजे आलिम जो कोल ही आहे। छा हैसियत आहे हिकिड़े आलिम जी, फरमान ॾिया गया, छा हैसियत आहे दुनिया जे अखबार ली, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमान ॾिया गया। छा हैसियत है हिकिड़े उम्मती जी, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान ॾिया गया। मुसलमानों, जेकॾहिं इहा ॻाल्हि सम्झ में न आई, पोइ हलाक थी वियासीं, पोइ बर्बाद थी वियासीं। रब ज़ुल जलाल फरमायो, फला व रब्बिक ला युमिनून, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे रब जो कसम आहे, इहे मोमिन न थींदा। तव्हां बेशक चओ असां मोमिन आहियूं, तव्हां सीने ते हथ रखी चओ असां मोमिन आहियूं। मुंहिंजो रब फरमाए थो, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे रब जो कसम आहे, इहे मोमिन न थींदा। हत्ता फीमा शजर बैनहुम, जेसी ताईं इख्तिलाफ जो फैसलो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ना न अचे। सीने ते हथ बजनि या सीने का हेठ हथ बजनि, इख्तिलाफ आ, फैसलो किथां मिलंदो, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रफ़ुल यदैन कजे या न कजे, फैसलो किथां मिलंदो, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आमीन बिल जहर चइजे या न चइजे, फैसलो किथां मिलंदो, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हत्ता युहक्किमुका फीमा शजर बैनहुम। मुसलमानों, दुनिया जो को कानून, दुनिया जो को दस्तूर, दुनिया जो को रईस, दुनिया जो को वडेरो, दुनिया जो को हुक्मरान, दुनिया जो ही को उम्मती न, हत्ता युहक्किमुका फीमा शजर बैनहुम। फैसलो मिलंदो तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान मां मिलंदो। सुम्मा ला यजिदु फी अनफुसिहिम हरजा। उम्मतियो ख्याल कजो, कॾहिं हदीस ॿुधी सीनो तंग थी वेंदो आहे। मौली साहब तव्हां कहिड़ी ॻाल्हि करे छॾी, मौली साहब मुंहिंजी बिरादरी में कोन्हे, मौली साहब मूं त ॿुधो ई कोन्हे, मूं त काबिर में ॾिठो ई कोन्हे। मुंहिंजो रब फरमाए थो, जॾहिं महबूब मोहम्मद जो फरमान अची वञे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दिल में तंगी बि महसूस न कजो,
या दिल में तंगी आई माना के ईमान खत्म थी वियो। मुसलमानों पो नमाज़ुनि जो छा थींदो, पो रोज़े जो छा थींदो, पो हज जो छा थींदो, पो ज़कात जो छा थींदो। याद रखिजो मुसलमान थियण जो तकाज़ो ई इहो आहे जेका शइ रब ज़ुल जलाल जी मोहब्बत खसे उन खां बाइकाट करियो। मोमिन थियण जो तकाज़ो ई इहो आहे जंहिं शइ सां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत घटि थिए न उन खां बाइकाट करियो। मुसलमानो यादि रखो असांजे मुआशरे में जॾहिं खां तकलीद आई आहे उन असां खां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत खसे छॾी आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी इताअत खसे छॾी आहे। सही मां फलाणे जो आहियां, सही मां फलाणे जो आहियां। अल्लाह असांजे हाल ते रहम करे। सरेआम चवण वारो ईअं चवंदो आहे काश ॿुधण वारनि मां को जुरत करे हा जेको जवाब ॾिए हा साईं ही त तव्हां नबी काइनात जी गुस्साखी कई। चवण वारो चए थो साईं फलाणो बि रफ़ुल यदैन कंदो हो, फलाणो बि रफ़ुल यदैन कंदो हो, इमाम बुखारी बि रफ़ुल यदैन कंदो हो, इमाम मुस्लिम बि रफ़ुल यदैन कंदो हो। नऊज़ बिल्लाह चए थो मां हनफी आहियां, मां रफ़ुल यदैन नथो कयां। माना छा थो चवण चाहे, छा थो सम्झाइण चाहे, कल के खुदा के केॾां वठी वञण चाहे थो। चए थो सभु ईअं कंदा हक़ आहे, ईअं करण वारा जन्नत में वेंदा, पर मां नथो कयां, मां हनफी आहियां। अल्लाहु अकबर। मुसलमानो जेका शइ इताअत मोहम्मद खसे वञे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेका शइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत खसे वञे, कॾहिं पढ़ियो अथव इहे इमाम केरु हुया, कॾहिं पढ़ियो अथव उन्हनि कहिड़ी रहबरी कई हुई, कॾहिं पढ़ियो अथव उन्हनि कहिड़ी रहनुमाई कई हुई। दुनिया नालो वठंदी आहे इमाम शाफी हक़ ते आहे। मुसलमानो तव्हां चओ था हक़ ते आहे, मां बि चवां थो हक़ ते आहे। पोइ हिन जो कौल यादि करियो, इहो कौल बि बराबरि हक़ ते आहे। आदाब शाफी किताब जो नालो आहे। चवनि था वला तुक़ल्लिदूनी, कॾहिं बि मुंहिंजी तक़लीद न करियो। आइम्मा अरबा हक़ ते आहिनि, पोइ इहो कौल केरु मञींदो, पोइ इहो कौल केरु तस्लीम कंदो। अहमद बिन हंबल रहमहुल्लाह फरमाइनि था ला तुक़ल्लिदू दीनकुम, तव्हां पंहिंजे दीन जे अंदरि कंहिं बि माण्हू जी तक़लीद न करियो। आइम्मा अरबा हक़ आहिनि, उन्हनि जा अक़वाल हक़ आहिनि। अहमद बिन हंबल रहमहुल्लाह जो कौल मसाइल अबी दाऊद में मौजूद आहे, उहे सभई हक़ ते आहिनि। पोइ हिन कौल जो छा थींदो, पोइ इन फरमान जो छा थींदो। हाशियतु तहतावी, तहतावी बावजूद हनफी हुजण जे दुर्रे मुख्तार जे हाशिये में लिखनि था, चवनि था आइम्मा अरबा सभु जा सभु, चारई आइम्मा, इमाम अबू हनीफा रहमहुल्लाह, इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह, इमाम शाफी रहमहुल्लाह, इमाम मालिक रहमहुल्लाह, चवनि था वहुम गैर मुक़ल्लिदीन, चारई इमाम गैर मुक़ल्लिद हुया। मुसलमानों छा ख़याल आहे, क़यामत जो ॾिहाड़ो हेॾे जेकॾहिं हिकु तरफ़ मुक़ल्लिद हुजनि ॿिए तरफ़ गैर मुक़ल्लिद हुजनि, मुंहिंजे सवाल आहे इमाम अबू हनीफा कंहिंजी सफ़ में हूंदा। इमाम अबू हनीफा रहमहुल्लाह आइम्मा अरबा कंहिंजी सफ़ में हूंदा, कंहिंसां गॾु बीठल हूंदा। मुसलमानों आइम्मा अरबा जो पैगाम बि हुआ, अचो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अकेले जी फर्माबरदारी करियो। ऐं उन खे चइबो आहे मोहम्मदी, जेको मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर फरमान खे तस्लीम कंदो हुजे, उन जी इताअत में ज़िंदगी गुज़ारींदो हुजे, कॾहिं बि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुखालिफ़त में न हले, कॾहिं बि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे तज़ाद में न हले। मुसलमानों जेकॾहिं हलियासीं तो पोइ बर्बादी जो आगाज़ थी वियो, जेकॾहिं मुखालिफ़त में हलियासीं पोइ हलाकत जो आगाज़ थी वियो। रब ज़ुल जलाल फरमायो यौम तुक़ल्लबु वुजूहुहुम फ़िन्नार यक़ूलून या लैतना, उन्हनि जा चेहरा जहन्नम में उबतड़ ऐं सुबतड़ कया वेंदा। अल्लाह असांखे पनाह में रखिजां, अल्लाह असांजी हिफ़ाज़त कजां। चवंदा या लैतना अताना अल्लाह व अताना रसूला, ए काश असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्ते ते हलूं हा, काश असां फलाणे जी पैरवी न करियूं हा, काश असां फलाणे जो हुक्म न मञियो हा। मुसलमानों अॼु इहो जुमलो चवंदे ज़िंदगी गुज़री वई आहे। सही निमाज़ ईअं पढ़ां थो जीअं मूं फलाणे खे ॾिठो आहे, जीअं मूं बुज़ुर्ग खे ॾिठो आहे। मुसलमानों चओ निमाज़ ईअं पढ़ां थो जीअं मोहम्मद रसूलुल्लाह
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़िया कि आम ईअं थो करियां जीअं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो आहे। रफ़ुल यदैन ईअं थो करियां जीअं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो आहे। मुसलमान एक पासे नालो वठां मां उम्मती जो, बे पासे मां नालो वठां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। किथे मिलंदो इत्मीनान, किथे मिलंदो? मुसलमान वारी इख्तिलाफ़ न, बल्कि इख्तिलाफ़ जी इंतहा है सिर्फ हिकिड़े मसले ते वॾे में वॾो झगड़ो आहे। मुंहिंजा केतिरा ई भाइर उन मसले ते ईअं बि चवंदा सही मञूं था बराबरि हक़ आहे, पर असां नथा करियूं। असांजो मुआशिरो, असांजो कानून, असांजी बिरादरी असांखे इजाज़त नथी ॾे। उहो मसलो रफ़ुल यदैन जो मसलो आहे। मुसलमानों जंहिं हिकु अदा ते 10 नेकियूं मिलंदियूं हुजनि, जंहिं हिकु रफ़ुल यदैन ते 10 नेकियूं मिलंदियूं हुजनि, असां ज़िंदगी भर जे लाइ छॾियो आहे। असां ज़िंदगी भर जे लाइ छॾियो आहे। असां पंहिंजो पाण खे महरूम करे चुका आहियूं। मुसलमानों अचो सहाबा जी ज़िंदगी ते गौर करियूं था। थी सघे तो मुंहिंजो को भाउ चए साईं ख़तम थी चुको आहे, थी सघे मुंहिंजो को भाउ ईअं चई वठे साईं ख़तम थी चुको आहे। अचो सूरल कुबरा बहकी ॾे हदीस से गौर करियो। इमाम बहकी रहमहुल्लाह पंहिंजी किताब सूरल कुबरा बहकी में किताब सलात में इन्हें के जिक्र कंदा। रावी जो नालो आहे मोहम्मद बिन इस्माइल। चवंदा मूं नमाज़ पढ़ी मोहम्मद बिन फज़ल जे पुठियां। रुकू खां पहिरियां उन रफ़ुल यदैन कयो, बाद में उन रफ़ुल यदैन कयो। मां पुछां तो ए मुंहिंजा उस्ताद, ए मोहम्मद बिन फज़ल, तव्हां पहिरियां बाद में रुकू खां पहिरियां ऐं बाद में रफ़ुल यदैन कयो छा लाइ? चवनि था मूं नमाज़ पढ़ी हम्माद बिन ज़ैद जे पुठियां, उन्हनि बि ईअं रफ़ुल यदैन कयो। मूं सवाल कयो हम्माद तव्हां रुकू खां पहिरियां रुकू खां बाद में रफ़ुल यदैन करियो था, आख़िर छा जे लाइ? उन्हनि चयो मूं नमाज़ पढ़ी अयूब सुख्तयानी जे पुठियां, उहे बि रुकू खां पहिरियां रुकू खां बाद में रफ़ुल यदैन कंदा हुया। मूं पुछो ए अयूब तव्हां रफ़ुल यदैन छो था करियो? चवनि था मूं नमाज़ पढ़ी अता इब्न अबी रिबा जे पुठियां। यादि रखो अता इब्न अबी रिबा इमाम अबू हनीफा रहमहुल्लाह जो उस्ताद आहे। ए अता तव्हां रफ़ुल यदैन छा लाइ कयो? चवनि था मूं नमाज़ पढ़ी अब्दुल्ला बिन ज़ुबैर रज़ियल्लाहु ताला अन्हु जे पुठियां। मूं उन्हनि खां पुछो तव्हां रफ़ुल यदैन छा लाइ कयो? उहे चवनि था मूं नमाज़ पढ़ी अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु जी इक़्तिदा में। खुलफ़ाए राशिदीन सां बि मोहब्बत आहे, सहाबा सां बि मोहब्बत आहे, मुहद्दिसीन सां बि मोहब्बत आहे, अइम्मे अरबा सां बि मोहब्बत आहे, इमाम अबू हनीफा रहमहुल्लाह जे उस्ताद सां बि मोहब्बत आहे। अब्दुल्ला बिन ज़ुबैर तव्हां रफ़ुल यदैन छा लाइ कयो? चवनि था मूं रफ़ुल यदैन इन करे कयो मूं नमाज़ पढ़ी अबू बकर जे पुठियां, उन्हनि बि रफ़ुल यदैन कयो रज़ी अल्लाह ताला अन्हु। अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां पुछियो वियो तव्हां रफ़ुल यदैन छा लाइ कयो? उहे चवनि था मूं नमाज़ पढ़ी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुठियां, उन्हनि बि रफ़ुल यदैन कयो। मुसलमानों मूंखे पंहिंजे रब जो कसम आहे, मां तालिब इल्म आहियां। तकब्बुर खां अल्लाह बचाए, वॾाई खां अल्लाह बचाए। इस्लाम जी का बेड़ी सुन्नत आणियो जंहिंजे बारे में अहिड़ी हदीस हुजे, का बेड़ी सुन्नत आणियो जंहिंजे बारे में एतिरी वाज़े हदीस हुजे त हदीस जा सब रावी चवनि मूं पंहिंजे उस्ताद खे ॾिठो रफ़ुल यदैन कयो, हता के नालो अचे अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु जो, उहे चवनि मूं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो, उन्हनि बि रफ़ुल यदैन कयो। मुसलमानों जेकॾहिं अञा बि दिलि मुतमइन न थिए न, शायदि पोइ हिदायत कॾहिं बि न मिले, शायदि पोइ सिरात मुस्तक़ीम कॾहिं बि न मिले, शायद पो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी अदा कॾहिं बि न मिले। मुसलमानों अहिड़ा थियो जीअं सहाबा किराम जी ज़िंदगी हुई, हेॾा फरमाने मोहम्मद आयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, होॾा हू ज़िंदगी भर जे लाइ फरमाबरदार थी विया। अहिड़ी ज़िंदगी अली रज़ी अल्लाह ताला अन्हु मर्ज़ जे बिस्तरे ते मौजूद आहिनि। मर्ज़ जी शिद्दत आहे, ॾिसण वारा परेशान थी विया, अखियुनि मां लुढ़क बि आया। अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था मुंहिंजे मर्ज़ खे ॾिसी कि रोअण वारो मूंखे हिन वक़्तु मौत कोन ईंदी। मुसलमानों मौत जी कंहिंखे ख़बर आहे त हींअर ईंदी या कोन ईंदी? मौत जी कंहिंखे ख़बर आहे हिन लहज़े अचे या न अचे, पर मुंहिंजे मथां रोअण वारो हिन हालत में मूंखे मौत न ईंदी। छा लाइ त मूं ॿुधो हो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां। छा यकीन आहे,
छा भरवसो आ, छा एतमाद है, छा त ईमान जी मंजिल है। मोहम्मदो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का अली रज़ी अल्लाह ताला ता जख्मी थींदो, उन्हें जख्म मां रत जा कतरात वहंदा, अली वे रत जा फुड़ा तवानी दाढ़ी ते पवंदा ऐं रब सुल जलाल तव्हांखे शहादत जो दर्जो अता कंदो। लिहाज़ा मां ज़ख्मी न आया, हिन हालत में मूंखे मौत नथी अची सके। मुसलमानों छा ख्याल आ? हदीस से यकीन ईअं कबो आहे, जेको मोहम्मद ही होंदो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हें के फरमाने मोहम्मद ते एतिरो यकीन होंदो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दी हदीस से उन्हें के एतिरो भरवसो होंदो आहे जेतिरो भरवसो अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हुयो। मुसलमानों अॼु असांजी सॼी ज़िंदगी गुज़री आहे। कॾहिं सोचो अथव जंहिं ताइफ़ जे मैदान में पत्थर खाधा त आख़िर छो खाधा? वे आ पंहिंजे घर में वेही रहे आ, तबलीग के छॾे ॾे आ, माण्हू पत्थर हणनि था हाणे नथो निकिरां, माण्हू पत्थर हणनि था हाणे नथो वञा। कॾहिं त इहे बि नबी काइनात ऐलान कया, फरमाइनि था अला रजुलुन यहमिलुनी इला क़ौमे, छा को अहिड़ो माण्हू मूंखे नज़र कोन थो अचे? छा को अहिड़ो माण्हू कोन्हे जेको अचे मूंखे पंहिंजी क़ौम ना वठी हले, जेको अचे ऐं पंहिंजी क़ौम ना मूंखे खणी हले। फ़इन कुरैशन मनऊनी अन उबल्लिग कलाम रब्बी, छा लाइ त कुरैश मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रोके छॾियो आहे तो तबलीग करे। उहो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंखे अवां जे मुंहिंजे ईमान जी एतिरी फिक्र आहे ऐं ॿिए तरफ़ उम्मती फरमान बि ॿुधे अमल न करे, हदीस भी बुधे अमल न करे, सुन्नत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुधे अमल न करे। सहाबा किराम जी जिंदगी के ॾिसो, जुज़्उ रफ़ुल यदैन अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अदा सही सनद सां असर मौजूद है। अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु नमाज पढ़ंदे के नमाज़ी के ॾिसनि था, रफ़ुल यदैन नथो करे त पथरियूं खणी उन खे हणनि था। कंहिंजी सुन्नत आहे? मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। थी सके तो मुंहिंजो भाउ को ईअं चए साईं उहो ख़त्म थी चुको आहे। मां उन खां माज़रत सां हिकिड़ो सवाल पुछां थो, मुंहिंजा भाउ मूंखे इहो बि जवाबु ॾे, जेकॾहिं ख़त्म थी चुको आहे पोइ जेकॾहिं मां हंबली थी रफ़ुल यदैन करियां पोइ तुंहिंजो छा ख़्यालु आहे? मां शाफ़ी थी रफ़ुल यदैन करियां पोइ तुंहिंजो छा ख़्यालु आहे? मां मालिकी थी रफ़ुल यदैन करियां पोइ तुंहिंजो छा ख़्यालु आहे? मां नालो वठां मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, नफ़रत भी आहे, बुग़्ज़ भी आहे, अनाद भी आहे, फतवा भी आहे, मुनाज़रो भी आहे, गुस्ताखी जा ऐलान भी आहे। कॾहिं जॾहिं मां नालो वठां थो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, जेकॾहिं मां नालो वठां थो कंहिं उम्मती जो, पोइ साॻियो चए थो साईं सही आहे, साईं ख़त्म भी कोन्हे, मनसूख भी कोन्हे, मुनाज़रो भी कोन्हे, गुस्ताखी जी फतवा भी कोन्हे, इख्तिलाफ भी कोन्हे, उम्मती जो नालो अचे कोई इख्तिलाफ ना आहे। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो अचे तो इख्तिलाफ आ, माना कि इख्तिलाफ कैसा है? हकीकी तजाद कैसा है? अल्लाह राम करे या दुश्मनी कैसा है? मुसलमानों पाने उसूल के समझो, पाने कानून के समझो, पाने ज़ाब्ते के समझो, जेके उसूल ठाया था थोड़ो उन्हनि ते भी गौर करियो। नालो वठो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, हाणे त दिल मुतमइन थियणु खपे, मानो नाराज न थिजो। अल कलामुल मुफीद, अल कलामुल मुफीद सुफ़ो 310 देवबंद जो हिकिड़ो आलिम लिखे थो, में हुन जा लफ्ज़ हुन जा जुमला ज़िक्र करे रहियो आहे। चए थो जेकॾहिं को अहिड़ो बदबख्त ऐं ज़िद्दी शख़्स आहे, पंहिंजे दिल में हू मुक़रर करे वेठो आहे, चाहे क़ुरान केतिरो बयान कयो वेंदो, चाहे हदीस केतिरे क़दुरु बयान कई वेंदी, पर मां पंहिंजे मसलक के न छॾींदुसि, मां पंहिंजे मज़हब के न छॾींदुसि। बावजूद देवबंदी हुजण जे लिखे तो यो पक्को मुशरिक ला शक फी, इन्हें मुशरिक हुजण में को भी शक कोने। मुसलमानों अल्लाह रहम करे, किथे असांजी सोच ने मंजिल ते तो पहुतल आहे, किथे असांजा ख्यालात, किथे असांजा जज्बात इन मंजिल ते तो पहुतल आहिनि। अचो मुसलमानों, जेकॾहिं असां नबी कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदाउनि खे छॾे ॾिनो पोइ त हलाक थी वियासीं,
पो तो बर्बाद थी असीं, पो हिदायत जे रस्ते खां इंतिहाई परे निकिरी चुकासीं, पो असांजी बर्बादी यकीनी आ, पो असांजी हलाकत यकीनी आ। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, उम्मतियो मुंहिंजो मिसाल ईअं आ, मुंहिंजो मिसाल ईअं आ जीअं को बहराड़ी में सख्त सर्दी जी रात में सर्दी के खत्म करण जे लाइ को शख्स बाह बारे तो, ही पतंग ही नंढड़ा जीत ड्रोड़ी अची उन में किरन था, उन्हें के रहम अचे तो वो जीतन के पोपटन ऐं पतंगन के उन्हें बाह का रोकींदो आ, उन्हनि जे साम्हूं रुकावट थींदो आ, हिन पासे न वञो बाह में किरी पवंदो, सड़ी राख थी वेंदो, तव्हांजी ज़िंदगी जो ख़ात्मो थी वेंदो। फरमाइनि था उम्मतियो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिसाल साॻियो आ, अना आखुज़ु बिहुजसिकुम, फरमाइनि था मां तव्हांखे पकड़े पकड़े चवां थो, हलो मोहन नार बाह खां बची वञो, हलो मोहन नार बाह खां बची वञो, हलो मोहन नार बाह खां बची वञो। फरमाइनि था तव्हां मुंहिंजी नाफरमानी करे ज़ोरी जहन्नम में किरी रहिया आहियो, रस्तो कहिड़ो वरितो अथव, गस कहिड़े ते हलिया आहियो, राह कहिड़ी इख्तियार कई अथव, फाइन तसबूल ॿुधायो तव्हां कहिड़े रस्ते ते हली रहिया आहियो। फरमाने मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर्फ आखिर आहे, मुसलमानो छा ख्याल आहे, मुसलमानो छा ख्याल आहे, जेकर नबी ॾे अदाउनि खे छॾींदे छॾींदे इहा ज़िंदगी गुज़री वई, फरमाने मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के छॾींदे छॾींदे इहा ज़िंदगी गुज़री वई, ॿुधायो पोइ होज़े कोसर कीअं पींदासीं, ॿुधायो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दी सिफारिश कीअं नसीब थींदी। उहे महबूब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन्हनि तव्हांखे मूंखे एतिरो सेखारियो, अल्लाहु अकबर, तव्हां चओ था फलाणो सम्झाए फलाणो सम्झाए फलाणो सम्झाए, कुरान सम्झ में नथो अचे, हदीस सम्झ में नथी अचे, अल्लाह जो कसम आहे दुनिया जो वॾे में वॾो कूड़ आहे, दुनिया जो वॾे में वॾो कूड़ आहे, रब जी ॻाल्हि बि सम्झ में न अचे, पोइ ॿुधायो कंहिंजी ॻाल्हि सम्झ में ईंदी, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान बि सम्झ में न अचे, ॿुधायो पोइ कंहिंजी ॻाल्हि सम्झ में ईंदी। अल्लाह जो कसम आहे दुनिया जा सभु उस्ताद आणियो, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो को उस्ताद थींदो ई कोन। माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, नमाज़ पढ़ंदे पढ़ंदे मुंहिंजे कंहिं ॿिए भाउ खे निच आई, उनखे जीअं निच आई, उन चयो अल्हम्दुलिल्लाह, मूं सिखियो जेकॾहिं केरु निच खां बाद चए अल्हम्दुलिल्लाह त जवाब में चइबो यरहमुकल्लाह। फरमाइनि था ख़बर कोन हुई त नमाज में चइबो आहे या न, मां नमाज में हूंदे ई चवां थो यरहमुकल्लाह। फरमाइनि था नबी जा साहबी नाराज़ थिया, ॾाढा नाराज़ थिया, उनखे तमामु घणी कावड़ आई, कावड़ वारियूं निगाहूं खणी मूंॾां निहारण लॻा। फरमाइनि था मूंखे बि कावड़ आई, मां नमाज़ दौरान वरी भी ग़लती करियां थो, मां चवां थो आ सुकला उम्मया लिम तंज़ुरून इलैया, तव्हांखे छा थियो आहे, मूंॾां छा लाइ पिया निहारियो। फरमाइनि था पोइ मूंखे ॻाल्हि सम्झ में आई त तव्हांखे उहो ख़ामोश कराए रहिया आहिनि। फरमाइनि था कावड़ घणी आई पर कावड़ ते कंट्रोल करियां थो, नमाज वरी उतां ई शुरू करियां थो, नमाज पढ़ंदे पढ़ंदे सलाम फेरियां थो, सलाम जीअं वरायाऊं मूंखे सॾु कयो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाइनि था मां ज़रबनी, मूंखे मारियो बि कोन, वला कारणी, मूंते का सख्ती बि कोन कयूं, वला सब्बनी, मूंखे घटि वधि बि न ॻाल्हायो, वल्लाहि मां रअयतहु मिस्लहु मुअल्लिमन क़त्तु। फरमाइनि था अल्लाह जो कसम आहे महबूब मोहम्मद जहिड़ो उस्ताद मूं ॾिठो ई कोन्हे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अञा चओ था उन जो फरमान सम्झ में नथो अचे, अञा चओ था उनजी हदीस सम्झ में नथी अचे। दुनिया में कहिड़ो उस्ताद ॾेखारियो त सही, दुनिया में कहिड़ो मुशफ़िक़ ऐं मेहरबान ॾेखारियो त सही। वमा यंतिकु अनिल हवा इन हुआ इल्ला वही युहा, जंहिंजी राम दिली जी इंतहा हुई, अचण वारो आयो ग़लती विस ऐं भुल में मस्जिद नबवी में पेशाब करे थो, तव्हांजी मुंहिंजी मस्जिद कोन हुई, मुसलमानो महबूब मोहम्मद जी मस्जिद हुई सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जंहिं मस्जिद में हिकु नमाज जो सवाब 1000 नमाज़ुनि जे बराबर मिलंदो आहे, उहा मस्जिद हुई। साहबा ड्रोड़िया, कावड़, सख्ती, नाराज़गी, कावड़ जा जुमला, नबी कायनात फरमायो मुंहिंजा साहबियो छॾियोसि। मुसलमानो छा त रहमदिली आहे, छा त इंसानियत आहे, छा हमदर्दी आहे। मस्जिद नबवी में पेशाब,
दिल तसव्वुर ही नथो करे, ख्यालात तस्सीम ही नथा कन, एतरी वरी भुलने में सर मुंहिंजा साहबियो इनके छॾियो, पेशाब करे रहियो आहे इनके करण जो, जीअं हू फारिग थिए थो नबी काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हें के नथा हुकुम ॾियनि, तो ही छा कयो, केड़ी बड़ी गलती कई थी, हाणे गलती पाण कई थी, मस्जिद के साफ भी पाण कर, बे साहबा के चवनि था उथो मस्जिद जी सफ़ाई तव्हां करियो, पोइ उन्हें के नसीहत कंदे चवनि था ए मुंहिंजा साहबी मस्जिद इन लाइ तो कोन हूंदी आहे, दिलियूं खटणियूं अथव न, सिखो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का दिल खटना अथव, अखलाक ऐं किरदार सां अदाऊं अपनायो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, ओ शख्स है तो अल्लाह मूं ते रहम करें, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते रहम कर, बे कंहिं ते रहम न कर। मुसलमानों चओ था उन्हें दी हदीस समझ में नथी अचे, उन्हें जो फरमान समझ में नथो अचे, उन्हें अकवाल समझ में नथा अचन, जेकर महबूब मोहम्मद जी गाल समझ में नथी अचे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे पंहिंजे रब जो कसम आहे पोइ तव्हां दुनिया में समझी भी नथा सघो, पोइ वाकई तव्हांखे गाल समझ में ईंदी भी कोन, जॾहिं तव्हां प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खे नथा समझी सघो, पोइ कंहिंखे समझंदो, पोइ कंहिंजो फरमान समझंदो जेको काइनात में सभ खां वॾो महिरबान हुयो। साहबी आया चवनि था अल्लाह जा नबी मुंहिंजो कबीलो वॾो नाफरमान, दरख़्वास्त ॾिसो, लफ़्ज़ ॾिसो, जुमला ॾिसो, चवण लॻा अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी क़ौम मुंहिंजो कबीलो वॾो नाफरमान आहे, मुंहिंजे कबीले जे लाइ बददुआ करियो। दरख़्वास्त हुई, पंहिंजे कबीले खां मायूस थी चुका, अल्लाह जा नबी मुंहिंजे कबीले वारनि जे लाइ बददुआ करियो। रहमत वारा हथ आसमान ना बुलंद थियनि था, चवनि था अल्लाहुम्मा हदि दोसा, अल्लाह दोस्त कबीले वारनि खे हिदायत अता फरमा, बददुआ न बल्कि दुआ। सीरत निगारन लिखियो आहे इन दुआ खां बाद दोस्त कबीले जा 70 घराना मुसलमान थी विया। उम्मतियो असां केॾा बेक़दर आहियूं, चऊं था उन्हें जी हदीस समझ में नथी अचे, उन्हें जो फरमान समझ में नथो अचे, उन्हें जा कौल समझ में नथा अचनि। मुसलमानों अचो सिखो तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सिखो, जंहिंखे रब्बे सुल जलाल उहे अदाऊं उहे अंदाज़ ॾिना, हर अदा ते ख्याल अचे थो दिल कुर्बान जान कुर्बान करे तरह भी घट है। मिकदाद रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हिस्से जो खीर पियल हुयो, दिल में ख्याल आया, दिल में जज्बात आया, मिकदाद तुंहिंजो पैगंबर पंहिंजे साहबा खां थींदो, उन्हें के खाधो पेश कयो वेंदो, ताम पेश कयो वेंदो, पैगंबर जे हिस्से जो खीर आहे, तव्हांखे बुख ऐं उञ आहे, उन हिस्से जो खीर तव्हां पी वठो। फरमाइनि था पी त वरितुमि, पर हाणे ख्यालात मटिजी विया, दिल में ख्याल जे मथां ख्याल आयो। मिकदाद अॼु न तव्हांजो पैगंबर अचे थां ॾिसे खाली पियल आहे, उन्हें के खाली ॾिसंदा तव्हां दिल बददुआ कंदा, मिकदाद तव्हां तो बर्बाद थी वियो, मिकदाद तव्हां तो हलाक थी वियो। चवनि था इन सोच में निंड फिटी वई, निंड आई कोन, परेशानी जे आलम में हत्ता के आया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जीअं पहुता उन्हें थान आ विया, ढक लाथऊं, ॾिठऊं त खाली आहे, पो निहारियों आसमान ना, जी आसमान ना नजर कयूं। मिकदाद रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था मूं दिल में चयो मिकदाद हाण बददुआ थी, हाण तू हलाक थी वे, पर जीअं रहमत वारियूं निगाहूं आसमान ना बुलंद थियूं, ज़बान ते कलिमात आया अल्लाहुम्मा तिमन आतमानी वस्के मन सकानी, अल्लाह जेको मोहम्मद के खराए उन्हें के तू भी खराए जा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जेको मूंखे प्यारे उन्हें के तू भी प्यार जा। मिकदाद रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था उहा चादर हटाया तो, थां खणा तो, उहा बकरी जंहिंजा थण खीर खां खाली हुया वञा तो त रब्बे ज़ुल जलाल उन में खीर आणे छॾियो आहे, खीर ॾुही खिदमत में पेश करियां तो। अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां पियो नबी कायनात पियनि था, फरमाइनि था एतिरो खिलां दो, एतरा टह करियां दो, जमीन ते लेटन लगा दो। नबी कायनात चवनि था मिकदाद ही छा, ही टह कई खिल छाजे लाइ? चवनि था अल्लाह जा नबी डप हुयो त बददुआ मिलंदी, पर अॼु त तव्हांजी दुआ मिली वई आहे। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, उहे रहमतुल लिल आलमीन मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमानों हिन मस्जिद में
गॾु थियण जो मक़सदु इहो आहे। अचो नबी काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सच्चा वफ़ादार थियो। हिकु मारूफ़ हदीस जा इमाम इब्न शाहीन रहमहुल्लाह अल मुतवफ़ा, जंहिंजी वफ़ात 385 हिजरी में आहे, उहे पंहिंजी ज़िंदगी में काज़ी अबू बकर रहमहुल्लाह फरमाइनि था, न कंहिं मसलक ते हलिया, न कंहिं फ़िक़ह ते हलिया, न का फ़िक़ह यादि कयूं, न कंहिं फ़िक़ह जा के उसूल यादि कयूं। उन्हनि खां पुछो वेंदो तव्हां कहिड़े मसलक ते आहियो, तव्हां कहिड़े मज़हब ते आहियो, हू हिकिड़ो ई जवाबु ॾींदा हुआ, आना मुहम्मदीयुल मज़हब, मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मज़हब ते आहियां, मां मुहम्मदी आहियां। तो मुसलमानो अचो, ज़िंदगी जा सभु उसूल, सभु ज़ाब्ता, सभु कानून बाद में आहिनि। सभु खां पहिरियां किरदारु हलंदो, कानून हलंदो, फरमान हलंदो तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हलंदो। दुआ है अल्लाह ताला मूंखे तमाम मुसलमाननि खे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो सच्चो वफ़ादार ठाहे। अल्लाह इन मोहब्बत ते ज़िंदा रखे, इन मोहब्बत ते मौत अता करे। तव्हांखे मूंखे रब ज़ुल जलाल हौज़े कौसर जो हक़दार ठाहे ऐं शिफ़ात जो हक़दार ठाहे। आमीन।